कबीर साहब बोल चवे तो हर है खांड गिरी रेत में हाथी चुने न जाए मुर्शिद ए बताया चींटी हो के खाए कबीर छुट्टी थी लग हाथी थी हडा वरी चूड़ी बुड़ी उठाईंदे वडा माला कढण कबीर हर है खांड गिरी रेत में हाथी चुने न जाए मुर्शिद ए बताया जाते वरन गवाए चीटी हो के खाए ये चए तो वाकई हथ सां न खण जी केवल खणी सघे थी खंड दाणो है वारीअ मां हा साईं केवल खणी सघे थी चए तो हाथी नथी खणी सघे दाणो आहे हाथी वॾो हा पर चए तो केवल खणी सघे थी पई केवल पर चए तो अपना कुल जात गवाह जॾहिं इहा गवाईंदे पोइ तोखे मिलंदा हीअं सोलो न आहे ख़तमु करणो आहे नी पाण खे ख़तमु करणो आहे जेतिरो थी सघे पाण खे ख़तमु करणो मां ख़तमु ॾियणो जेको चए आऊं ऐं मां ते लानत लख उन खां भला अक सेके ॿध सूरत ॿाहिरि कारा कांव अंदरि ॿोली हंज जी अहिड़ा बि ठला थां जो भञी भोरा करे छॾी